कणा मंझ करार हुया हेकांदा संग में, गाहे गाह फिराक जे कया धारों धार, न ॼाणा बिहार केरु मिलंदो कंहिंसां। हा, ही सिंध यूनिवर्सिटी जी जाग्राफी डिपार्टमेंट आहे ऐं इन ई जाग्राफी डिपार्टमेंट में असांजे सिंध जो तमामु वॾो बहितरीन कहाणीकार, अदीब, लेखक, धरती ऐं ॿोलीअ सां प्यार कंदड़ इंसान सैयद ज़फ़र हसन शाह, जेको हिन डिपार्टमेंट जो चेयरमैन पिणु रहियो। हीअ उहा ऑफिस आहे जंहिं ऑफिस में चेयरमैनी जे ॾींहंनि में सैयद ज़फ़र हसन शाह वेहंदो हुयो। सैयद ज़फ़र हसन शाह 14 अगस्त 1937 ते सैयद नज़र शाह जे घर में ॻोठ कुतुब शाह वाणकी वसीलक पैदा थियो। हुन पंहिंजी प्राइमरी, मिडिल ऐं कॉलेज जी तालीम हासिल करण खां पोइ सिंध यूनिवर्सिटीअ में अची पहुतो ऐं हिते लेक्चरार मुक़ररु थियो। सैयद ज़फ़र हसन शाह हिन डिपार्टमेंट जे हिन कॉरिडोर्स में ऐं हिन घिटियुनि में, हिननि ॾाकणुनि ते ऐं हिन सेमिनार लाइब्रेरी खे पंहिंजी ज़िंदगीअ जा केतिरा ई साल ॾिना। हू हिन सेमिनार लाइब्रेरी में किताबनि जो मुतालियो कंदो हुयो ऐं शागिर्दनि खे किताबनि जे बारे में ॾसींदो हुयो। इन्हनि क्लासनि में ऐं लेबुनि में बि सैयद ज़फ़र हसन शाह ॿारनि खे तालीम ॾींदो हुयो। हिते पियल इन्हनि नक्शनि जे बारे में उन्हनि खे सम्झाईंदो हो, पंहिंजे देश जे जाग्राफियाई हदुनि जे बारे में ॼाण ॾींदो हुयो। उनखे पंहिंजी सिंध सां तमामु घणी मोहबत हूंदी हुई। उन सिंधी अदब में तमामु वॾो कमु कयो ऐं केतिरा ई किताब लिखिया। उन्हनि किताबनि में रहियल कर्ज़, पंहिंजो देश पंहिंजी ॿोली, वींदड़ चेट जा ॾींहं, सैयद ज़फ़र हसन शाह जी डायरी ऐं साईं सैयद ज़फ़र हसन शाह ते असांजे लेखक साईं मुख़्तियार मलाह पिणु किताब लिखियो त सैयद ज़फ़र हसन हिकु मिसाली ऐं आदर्शी अदीब। साईं ज़फ़र हसन शाह पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजे देश सां तमामु घणी मोहबत कंदो हुयो। हू वक़्त जो तमामु घणो पाबंद हूंदो हुयो ऐं वक़्त जे मामले में तमामु घणो संजीदा हूंदो हुयो ऐं पंहिंजे ॿोलीअ जे मामले में का बि सौदेबाज़ी न कंदो हुयो। हू सिंधी अदबी संगत जो सेक्रेटरी रहियो, सिंधी अदबी बोर्ड जो पिणु सेक्रेटरी रहियो। हू जेकॾहिं पंहिंजी ॿोलीअ सां को बि माण्हू नाजाइज़ी कंदो हुयो ऐं हू पंहिंजी ॿोलीअ खे छॾे, पंहिंजे देश खे छॾे ॿी ॿोलीअ ऐं ॿिए देश जी ॻाल्हि कंदो हुयो त हू उन्हनि खां सोशल बाइकाट कंदो हुयो। एतिरे क़दुरु जो जनरल ज़िया जे दौर में अहले कलम कॉन्फ्रेंस में वींदड़ जेके बि अदीब हुया उन्हनि खां हुन सोशल बाइकाट कयो। हू साईं GM सैद खे सिंध जो सचो क़ौमपरस्त सम्झंदो हुयो ऐं हुन खां तमामु घणो मुतासिर हूंदो हुयो ऐं अक्सर
साईं GM सैद सां कचहरियूं कंदो हुयो। हुन शेख अयाज़ जहिड़े शाइर खे बि सच चवण खां कॾहिं न कीबायो ऐं हुन खे बि सच ॿुधायो ऐं हुन केतिरा ई ॿोलीअ जे मामलनि ते पंफलेट चुराया ऐं छपराया। सैयद ज़फ़र हसन शाह अॼु न आहे, पर संदसि यादूं असां सभिनी सां गॾु आहिनि। अॼु सिंधी अदबी संगत ऐं जागरता फोरम तरफ़ां सिंध जे हिन महान ॾाहे खे यादि कयो वियो आहे। अॼु एरिया स्टडी सेंटर में हुन जी यादि में प्रोग्राम रखियो वियो। साईं अदल सुमरे सां हिते बीठा आहियूं एरिया स्टडी सेंटर जे बाग में। सो साईं फ़हीम मुनारी साहब जन आहिनि, साईं मजीद चांडियो साहब जन आहिनि, साईं अदल सुमरो आहे, साईं यूसुफ जो साहब जन आहिनि। हा, उनजे यादि में गॾु थिया आहियूं। ऐं साईं अदल जो हिकिड़ो मशहूरु गीत हो, सॼी सिंध खे अञा ताईं यादि हूंदो। 18 डिसंबर सन 2024 असां हिते एरिया स्टडी सेंटर में बीठा आहियूं। साईं ज़फ़र हसन जो प्रोग्राम आहे। हाणे साईं अदल जो ॿुधाईंदो। साईं अदल सुमरे जो गीत साईं सरमद सिंधीअ ॻायो, जेको ॾाढो तमामु घणो मशहूरु थियो। ऐं अॼु बि जॾहिं को शागिर्द या नौजवान माण्हू कंहिंसां प्यारु कंदो आहे या मोहबत कंदो आहे त हुनखे ईअं बि चवंदो आहे त असांखे उहो सुहिणा विसारे न छॾिजो, ॾेई प्यार दिलि मां धिकारे न छॾिजो। सो साईं जा इहे ॾाढा गीत मशहूरु थिया ऐं असांजे सिंध जो तमामु वॾो अदीब शाइर।